वाह, तव्हांखे ख़बर आहे असांजी बेड गवर्नेंस जे करे को बि मुतालबो नथो मञियो वञे। असांखे हर मुतालबो मञाइण जे लाइ, हर ॻाल्हि मञाइण जे लाइ, इंसाफ़ वठण जे लाइ रोड जो सहारो वठिणो पवंदो आहे। असां रोड ब्लॉक करे वेहंदा आहियूं, पोइ बि उहे असां ॻाल्हि कोन मञींदा आहिनि। ऐं हींअर ॿुधो पियो वञे त जेल कोर्ट मां उन्हनि जी ज़मानत थी वई आहे। फ़हमीदा जे क़त्ल में जेके मुलविस आहिनि उन्हनि जी ज़मानत थी वई आहे। तव्हां ॾिठो हूंदो त सिंध जूं शागिर्दियाणियूं वॾी मुश्किल सां यूनिवर्सिटीज़ ताईं ईंदियूं आहिनि। आउं सोचां थी, मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे त इन सुसाइड ऐं मर्डर खां पोइ 20% छोकिरियूं उहे हूंदियूं जेके अची कोन सघंदियूं। सो हिन केस खे इंसाफ़ मिलणु खपे। पहिरीं नाइला, नम्रता, नौशीन खे अगरि इंसाफ़ मिले हा, ऐं नथी सम्झां थी इहो केस थिए हा, पर अगरि जे हाणे इनखे न मिलंदो त पोइ सुभाणे आउं हूंदसि, ॿियूं शागिर्दियाणियूं हूंदियूं, तव्हांजूं भेणूं हूंदियूं, असांजूं ऐं पूरी सिंध जूं भेणूं हूंदियूं। वाह, असल में गवर्नेंस सुठी हुजे, ह्यूमन राइट्स वर्क कनि, कॉन्स्टिट्यूशन आहे असां वटि, पंहिंजा ह्यूमन राइट्स आहिनि, उन्हनि ते रुगो हलनि। ह्यूमन राइट्स जी एज खां बग़ैर सिंध जी पुलिस ऐं सिंध जो पाकिस्तान जो स्टेट वाक़िफ़ु हुजे न, त पोइ इहे मसइला न थियनि ऐं स्ट्रॉन्गली ही सभिनीनि शयुनि खे हैंडल कनि ऐं क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। हर खून सां, हर सुसाइड सां इंसाफ़ अगरि थींदो न, त पोइ ही रोज़ जा मसइला कोन थींदा। वॾे में वॾी ॻाल्हि न्याणी जो क़त्लु थियो आहे, हिरासमेंट जो केस आहे, त हिन वक़्त ताईं जेके क़ातिल आहिनि उहे सरेआम घुमंदा था वतन। उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ पुलिस के बि क़दम खणण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं FIR जी ॻाल्हि आहे त असीं FIR लाइ बि उनजो वालदेन ऐं समूरी सिंध जेका आहे 5 खां 6 कलाक धरणो हई ऐं उनखां पोइ FIR दाख़िल कई वई। ऐं जॾहिं हाणे गिरफ़्तारी जी ॻाल्हि था कयूं त उहे ख़ुदि माण्हू जेके आहिनि उहे पुलिस जे साम्हूं ऐं मीरपुर ख़ासि में लॻल धरणे जे साम्हूं क्रॉस कंदा ऐं अचनि था ऐं वञनि था। पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। सिंध यूनिवर्सिटी शागिर्द जदोजहद इतिहाद सिंध यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ कॉम्परस शागिर्द तंज़ीमनि जे तरफ़ां असीं इंडस हाईवे ते धरणो हयूं वेठा आहियूं। तेसीं ताईं हीउ धरणो जेको आहे जारी रहंदो, तेसीं ताईं क़ातिल जेके आहिनि गिरफ़्तार नथा थियनि या वधीक जेको फैमिली जेको आहे फ़हमीदा लेगारी जी जेका डॉक्टर जी जेका फैमिली आहे, तेसीं ताईं उनजो फ़ैसिलो नथो अचे, तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। सिंध यूनिवर्सिटी सिंधुला जी गेट ते 13 कलाकनि खां मुसलसल हीउ धरणो जारी आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे त जंहिंजे मथां FIR थी आहे, जेके मुख्य जवाबदार आहिनि, उनखे गिरफ़्तार कयो वञे। असीं फैमिली सां गॾु यकजहती तौर ते गॾु वेठा आहियूं ऐं ओसी ताईं वेठा रहंदासीं जेसि ताईं शहीद डॉक्टर फ़हमीदा लेगारी जी फैमिली वेठी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेके हीअ वाक़िया थियनि था सिंध में, उहो को हाणे पहिरियों वाक़ियो कोन्हे को। नाइला, रिंद, निम्रता जी सूरत में तव्हां ॾिसंदो ईअं ई सिंध जे नियाणियुनि खे हिरासा कयो थो वञे। असीं इन पंहिंजी नियाणी खे इंसाफ़ ॾियण लाइ ओसी ताईं वेठा रहंदासीं जेसि ताईं उनजी फैमिली वेठी आहे।